वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां पंहिंजो दोस्त मुमताज़ अली मला ऐं अॼु जंहिं शख़्स सां असां मिलण आया आहियूं उहो पहिरीं पिणु त तव्हां मुलाक़ात करे चुका आहियो। उहो मज़ाही टाइप माण्हू आहे ऐं मज़ाक़ जो बादशाह असांजे इलाइक़े में सॾियो वञे थो। आशिक़ अली मला ख़ुशि अख़लाक़ ख़ुशि मिज़ाज माण्हू आहे, ख़ुशि तबियत माण्हू आहे। त अॼु असां हुन सां मुलाक़ात करण लाइ ॿीहर वरी तव्हां सां मुख़ातिब करण लाइ इन वीडियो में हुनखे घुराए रहिया आहियूं। त इनशा तव्हां हुन वीडियो ॾिसंदो त तमामु घणो तव्हांखे मज़ो ईंदो ऐं तमामु घणी तव्हांखे ख़ुशी महसूसु थींदी। अचो तव्हांजी हुन सां मुलाक़ात करायूं। आशिक़ अली मला सां जेको असांजो इंतज़ारु करे रहियो त अचो त तव्हां मुलाक़ात करायूं। त अचो त साईं सां कचहरी कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह रब एहसान। अच्छा, तव्हां अॻु में असांखे कुझु ॿोलियूं ॿ टे ॿुधायूं जेके माना चाइनीज़ थी या इंग्लिश ॿोली थी। अॼु असांखे छा था ॿुधाइणु चाहियो? अॼु तव्हांखे साइकिल मोटर जो आवाज़ ॿुधाईंदासीं सलम सर खां बग़ैर। उन खां बाद में अदिड़े जो कुझु के पखी जो आवाज़ बि आहे उहो ॿुधाईंदासीं तव्हांखे। चलो ठीकु आहे, पहिरीं शुरूआति में असांखे जेको तव्हां ॿुधाइण था चाहियो त उहो पहिरीं असांखे। हा, तव्हांखे पहिरीं साइकिल मोटर ॿुधायां सलम सर खां बग़ैर कीअं हलंदो आहे। इहो साइकिल मोटर जो आवाज़ जेको बग़ैर साइलेंसर जे, इन खां पोइ इन खां अलावा अदिड़ियो